अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मदिन कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मदिन कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। करोड़े दुरूद व सलाम नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां। असांजा अब्बो अम्मा ॿार बच्चा कुर्बान नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मथां। असांजी हुकूमत अञा ताईं छो ख़ामोश वेठी आहे? ए ज़ालिमऊं, छा कंदव अॼु खां पोइ तव्हां मुस्लमान कहिड़े नाले जा मुस्लमान हो? हेॾो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां बेहरमती जो कयो आहे इंडिया वारनि। तव्हां चुप चाप कयूं वेठा हो, एहतियात कयो कुझु। असांखे न था ॾिको, असां जहाज़ लाइ था निकिरूं, बाक़ी हेॾो ज़ुल्म नाहको कयूं वेठा हो छाजे करे? सभु गॾिजी थियो, हिकु थियो। मुस्लमान त केॾा मुस्लमान आहिनि, केॾी ताक़त आहे मुस्लमाननि जी।